ओम शांति। हाणे बाबा के 2 मिनट याद कंदासीं। पंहिंजे पाण खे आत्मा समझो। मां आत्मा निराकार परमात्मा जी संतान, परमात्मा परे ते परे रहण वारो परम धाम में मुंहिंजी आत्मा जुटी हाणे हिन सृष्टि ते ब्रह्मा जी तन में अची करे मूंखे ज्ञान थो ॿुधाए। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, मां हिन सृष्टि ते आयो आहियां तव्हां आत्माउनि सां मिलण, तव्हांखे मिठो ठाहिण आयो। छो जी तव्हां आत्मायूं कड़वी थी विया आहियो न, आत्मायूं कड़वी थी वियूं आहिनि। जेका बि असांजा बुरा स्वभाव संस्कार या सोच हूंदी आहे, इहा आत्मा ई कंदी आहे। केरु कड़वी थी आहे? आत्मा। पाण त शरीर खे ॾिसी चईंदा आहियूं न, फलानो एॾो कड़वो आहे या एॾो गुस्सेदार आहे या सुठो न आहे। शरीरनि खे ॾिसी चईंदा आहियूं, परंतु असली में कड़ाहट कंहिंमें आहे? आत्मा। जेको पाण हिक ॿिए जे लाइ बुरो सुठो कंदा आहियूं, इहे सभु आत्मा ई कंदी आहे। त हाणे बाबा असांखे अची करे छा थो चए? मिठा मिठा जीव जी आत्मायूं, तव्हां जॾहिं परमधाम में हुयो तॾहिं ॾाढियूं मिठियूं हुयो। हिक ॿिए आत्मा जा संस्कार, मथे जॾहिं आत्मा हूंदी आहे, शरीर त न हूंदो आहे मथे हुनखे, लेकिन उन समय मथे जॾहिं हूंदी आहे तॾहिं शुद्ध हूंदी आहे, सुठी हूंदी आहे। हेठि जॾहिं सत्युग में ईंदी आहे, पहिरियों पहिरियों जॾहिं आत्मा, त बि हुनजो संस्कार स्वभाव सुठा हूंदो अथव। लेकिन जॾहिं आत्मा द्वापर युग में विकारनि जे वश अची वेंदी आहे न, जनम मरण जे चक्कर में अची अची चक्कर काटदी आहे, द्वापर युग में ईंदी आहे, तॾहिं खां आत्मा जो कड़ाहटपन शुरू थींदो आहे। ऐं हाणे आत्मा एॾी कड़वी थी वई आहे कि ॾिसो, भॻवान जे शिव जे मथां बि कड़ी कड़ी चीजूं चढ़ाईंदा आहिनि। शिवलिंग जे आसपास माण्हू चईंदा आहिनि, शिवलिंग जे आसपास सांप ॾेखाईंदा आहिनि। शिवलिंग जे आसपास में सांप ॾेखाईंदा आहिनि। भई शिव खे बि सांप सुठा लॻंदा आहिनि। लेकिन ॾिसो, आत्मा एॾी कड़ी थी वई आहे कि भॻवान खे बि कड़ियूं चीजूं थी चढ़ाए, ऐं जंहिंसां ख़ुदि ड्रिजे थी। भई सांप ॾसंदो आहे, हुन सांप खे शिवलिंग जे मथां रखियो अथई। शंकर खे एॾा सारा सांप ॾेई छॾिया अथई। विष्णु खे सांपनि जी मथां सुम्हाए छॾियो अथई। हाणे ख़ुदि ड्रिजो था सांपनि खां, ऐं उन्हनि खे शाप था ॾियो। असांजे अंदरि कड़वाहट आयो आहे न, त असां भॻवान खे बि अहिड़ियूं कड़ियूं कड़ियूं चीजूं, अहिड़ा कड़ा कड़ा जानवर आदि उन्हनि ते रखी छॾंदा आहियूं, उन्हनि खे सुम्हाए छॾंदा आहियूं। त आत्मा जा हाणे बुद्धि ख़राब थी वई आहे न। सम्झ में अचे थी असांखे? नागनि जी पूजा था करूं त हा, बाबा चए थो, काथे नाग सां तव्हां ड्रिजो था कि उहो ज़हर ॾसंदो आहे त शरीर में ज़हर फैलिजी वेंदो, उते ई हुनजी पूजा था करो, उते ई उन्हनि खे देवी देवताउनि जे अॻियां ॾेखारियो था। त मनुष्य आत्मा जी बुद्धि हिकदमि ख़राब थी वई आहे, पत्थर बुद्धि थी वई आहे न। हाणे अहिड़ी पत्थर बुद्धि खे पारस बुद्धि ठाहिण वारो केरु आहे? पारसनाथ शिव बाबा आयो। बाबा चए थो, असुल में तव्हां आत्मायूं कड़वी थी आहियो, त तव्हां मुंहिंजे मथां पंहिंजी कड़ाहट चढ़ाईंदा आहियो, तव्हां मूंखे ॾींदा आहियो। त चईंदा आहिनि न, असांजो इहो दुख दूरि कर, तव्हां खणी छॾियो, इन जो गुस्सो ख़तमु करे छॾियो, इन जी बुराई ख़तमु करे छॾियो। त जंहिंसां असांखे दुख थो ॾिए, उहो असां कंहिंखे था ॾियूं? भॻवान खे, परमात्मा खे ॾियूं था। शिवलिंग अर्थात परमात्मा जो रूप हूंदो आहे। छो परमात्मा निराकार हूंदो आहे न, त हुनजो शारीरिक रूप न ॾेखारे करे शिवलिंग लिंग जे रूप में ॾेखारींदा। त शिव जे मथां जेका अख धतूरा चढ़ाईंदा आहिनि, जेका सांप आदि ॾेखारींदा आहिनि, हुनजो अर्थ छा आहे? असां पंहिंजे अंदरि जेका ज़हर रूपी विकार आहिनि, जेकी कड़ियूं कड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, जंहिंसां असांखे दुख थो थिए मन में, उहे सभु असां शिव बाबा खे हाणे मन ई मन ॾियूं था न। इन जो यादगार सां भक्ति मार्ग में शिव जे मथां इहे सभु चीजूं चढ़ाईंदा आहिनि। नागनि जी पूजा करनि था, छो था करनि?
हाणे कंदा न नाग पंचमी ॾींहुं छो कंदा? छो जी असल में असां पंहिंजी सभु कुझु कड़ियूं चीजूं शिव बाबा खे ॾिनियूं न, त शिव बाबा असांखे हुनजे बदिले मिठियूं चीजूं ॾिनियूं, त असां कड़ियूं चीजूं भॻवान खे हुन ॾींहुं ॾियूं था, ऐं नागनि खे बि सुठियूं सुठियूं चीजूं मिठियूं मिठियूं चीजूं खाराईंदा आहियूं, उन्हनि खे चढ़ाईंदा आदि आहिनि, ताकी असांजे अंदरि जो इहे विकार रूपी नाग आहिनि इहे थधा थी वञनि, इहे परिवर्तन थी वञनि, जे क्रोध शांति में परिवर्तन थी वञे, लोभ बि सुठी ईमानदारी में परिवर्तन थी वञे। इन रीति पाण पंहिंजे विकारनि खे परिवर्तन कंदा आहियूं। जेका असां नाग जेके अहिड़ी चीजूं खाराईंदा आहियूं, पीआरींदा आहियूं, दूध आदि पीआरींदा आहियूं, शहद आदि चढ़ाईंदा वग़ैरह जेको बि कंदा आहिनि, हुनजो अर्थ इहो आहे कि असांखे पंहिंजे परमात्मा जी यादि जी शक्ति सां पंहिंजे विकारनि खे परिवर्तन करणो, ख़तमु करणो, उनजे बदिले असांखे सभु सुठी चीजूं धारण करणु। त बाबा चए थो इन रीति सम्झी करे हर हिकु ॻाल्हि खे तव्हां त्योहार आदि मल्हायो, ईअं न बसि चढ़ायो था, करो था, पूजा था करो, नागनि जी पूजा करो त हिन जो मतिलबु कि परमात्मा जी यादि जी शक्ति सां उन ॾींहुं पंहिंजी सर्व आत्मा में जेका बि विकार रूपी सांप आहे न उन्हनि खे ख़तमु करे छॾियो, उन्हनि खे सुठे रूप में परिवर्तन करे छॾियो कि हाणे मां कॾहिं बि क्रोध न कंदमि, मां सदा शांत रहींदमि, परमात्मा जी शक्ति सां पंहिंजे क्रोध रूपी नाग खे शांति में परिवर्तन करे छॾियो। क्रोध ज़हर थींदो आहे न, ॾिसो क्रोधी ख़ुदि बि क्रोध कंदो आहे त ॿियनि जे मथां बि क्रोध जो असरु थींदो आहे, त उहो बि दुखी परेशान थींदो आहे। त इन रीति तव्हां हर हिकु ॻाल्हि खे सम्झी करे जीवन में धारण करे हलो, कोई बि ॻाल्हि खे रीति रस्म मुआफ़िक न करो, उनजो अर्थ सम्झी करे करो कि आख़िर हिन जो अर्थ छा आहे, कि विष्णु खे सांप जी शैया ते सुम्हाए करे ॾेखारींदा, हिन जो मतिलबु छा आहे कि विष्णु जी आत्मा बि परमात्मा जी यादि जी शक्ति सां सांप रूपी विकारनि ते जीत पाई, एतिरी जीत पाई कि वो विकार हुनजी शैया, हुनजे मथां शैया जे रूप में हुनजी छत्र छाया ठही आहे, मतिलबु हुनजी रक्षा करण वारा ठही आहे। असांखे बि ईअं ई करिणो, परमात्मा जी यादि जी शक्ति सां विकार रूपी नागनि खे असांखे पंहिंजे अंदरि खां भॼाए करे परिवर्तन करिणो आहे, असांखे सुठे में सभु कुझु परिवर्तन करिणो, मोह खे शुद्ध प्यार में परिवर्तन करिणो आहे, मोह न करिणो आहे लेकिन शुद्ध प्यार, आत्मिक प्यार हुजे। त बाबा चवनि था ॾिसो तव्हां हाणे कड़ी आत्माउनि खे मां इन रीति मिठो थो ठाहियां, माण्हू चईंदा आहिनि सावन जे महीने में शिव जे लिंग जे मथां पाणी चढ़ाए छॾिजे, शिव सागर चईंदा आहिनि न हिन समय सागर मंथन थियो त शिव ज़हर खाई छॾियईं दुनिया खे बचाइण लाइ, त हुन शिव जे कंठ में ज़हर अची करे फसी वियो त माण्हू हुननि खे थधो करण लाइ शिव जे मथां ई जल चढ़ाईंदा आहिनि, लेकिन शिव खे जल जी छा ज़रूरत आहे, उहो त निराकार आहे न, उहो कीअं कंठ कंदो ज़हर खे, छोकी माण्हू शिव ऐं शंकर खे हिकु मञंदा आहिनि न, शिव निराकार परमात्मा, शंकर देहधारी आहे, ऐं शंकर बि कोई ईअं ज़हर पीते ई न, ही त हाणे परमात्मा हिन समय अची करे असांखे इहे ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाए थो न, बारिश जे महीने में ई सावन मल्हाईंदा आहिनि न, असल में इहो परमात्मा हिन समय असांजे मथां ज्ञान जी वर्षा कंदो आहे, त माण्हू छा सम्झी छॾियो अथनि कि शिव खे बारिश वारो मौसम सुठो लॻंदो आहे, इन करे सावन जो महीने में शिव जी पूजा कंदा आहिनि। असल में शिव त जॾहिं असां आत्माउनि में अज्ञानता जो अंधेरो अची वियो, असां आत्माउनि में कोई बि सुठी ॻाल्हि न हुई, असां हिकदमि कड़वी थी वियासीं, तॾहिं परमात्मा अची करे असांजे मथां इहे ज्ञान जी वर्षा कई, अर्थात असांखे ज्ञान ॿुधायो हुई, जंहिंसां असां आत्माउनि जी सर्व मनोकामना पूरी थी वई, असांजा सभु दुख दूर थी विया, असांजा सभु विकार बुरायूं आदि ख़तमु थी, छो जी सम्झ अची वई न, अॼु कंहिंजा बुरा स्वभाव संस्कार आहिनि, अगरि कोई हुनखे सुठी सम्झ ॾे त हुनजी सम्झ परिवर्तन थींदी आहे न, अगरि उहो सुठी रीति सम्झंदो आहे त पद परिवर्तन थींदो आहे न,
ये परमात्मा असांखे अची करे हाणे एतिरो ऊचो ज्ञान थो ॾे जंहिंसां असांजे जन्म जन्मांतर जी पापनि सां असां मुक्त थींदासीं, असांजी सभु मनोकामना पूरी थी वेंदी। सत्संग में त सभु प्रकार जी चीजें हूंदियूं न, सभु प्रकार जो सुख हूंदा, शांती हूंदी, वैभव, धन संपत्ति। माण्हू खे अॼुकल्ह छा खपे? मनोकामना खे इहे ई त खपे न। मुंहिंजो ॿारु ठीकु थी वञे, मुंहिंजो ॿार सुठा पढ़नि, मुंहिंजो परिवार सुखी, धन संपत्ति, मूंखे सुठो घोटु मिले, सुठी ज़ाल मिले, सुठा ॿार मिलनि, इहे ई त मनोकामना आहे। सुठी चीजूं, कपिड़ा आदि। सत्संग में त इहे अथाह हूंदो। त ॾिसो हाणे हिन ज्ञान सां असांजी सभु मनोकामना पूरी थींदी न सत्संग में। हिन जन्म में त न ओड़ियूं चीजूं मिली सघंदियूं, छो जो इहे त आहे दुख जी दुनिया। लेकिन हिन ज्ञान जेको हाणे असां वठूं था त अॻियां जे जन्मनि में असांजी इहे सभु मनोकामना पूरी थी वेंदी। जो परमात्मा अची करे कहिड़ो ज़हर पीतई? बाबा परमात्मा त निराकार आहे न, शिव निराकार आहे, शंकर त सूक्ष्म वतनवासी देवता आहे। उहो कीअं ईअं हिते धरती ते अची करे ईअं ज़हर पींदो? ऐं हुनमें शिव पीतई न, शिव पीतई अर्थात कि परमात्मा खे हाणे असां ॾियूं था न पंहिंजी। बाबा चए थो न मूंखे सभु विकार ॾियो, मूंखे सभु पंहिंजी बुराइयूं ॾियो, कड़वियूं चीजूं दुख वारी ॾियो। त परमात्मा पींदो न आहे, शिव पींदो न आहे। शिव छा कंदो? पंहिंजी शक्ति सां हुनखे ख़तमु कंदो। शिव बाबा खे जो ॾेखारींदा आहिनि न, शिव शंकर खे हिकु चई छॾियो अथनि। पहिरीं ॻाल्हि त शिव शंकर खे हिकु चई छॾियो अथनि त माण्हुनि जी कहानी कूड़ी थी वई न। काथे शिव निराकार, काथे शंकर देहधारी, ऐं कहानी में ॾेखारियो अथनि शंकर खे ऐं लिखियो अथनि शिव जो नाम। त शिव कोई देहधारी त आहे न, ॿियो उहो ज़हर आदि पींदो न आहे। उहो त पंहिंजी शक्ति सां पंहिंजे आत्मा में जेका इहे दुखदाई विकार आदि ॻाल्हियूं आहिनि इन्हनि खे ख़तमु कंदो आहे। शिव में एतिरी शक्ति आहे। त बाबा हाणे असांखे अची करे सोम रस, बाबा चए थो इहो जेको ज्ञान आहे न इनखे सोम रस बि चइबो आहे। इन सां आत्मायूं मिठियूं थी वेंदियूं आहिनि। शिव जो ॾींहुं हमेशह सोमवार जो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि न, छो? सोमवार अर्थात सोम रस पीआरण वारो। उन ॾींहुं असांखे शिव सोम रस पीआरंदो आहे, मिठी मिठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे। इन यादि हाणे जेको असांखे बाबा इहो ज्ञान ॿुधाए थो, असांजी मनोकामना पूरी करे थो, दुख दूरि करे थो, असांजा विकार रूपी ज़हर खे ख़तमु थो करे। इन जो यादगार सावन जो महीनो सोमवार जे ॾींहुं शिव जी पूजा आदि कनि। त बाबा चईंदा आहिनि जेको तव्हां व्रत आदि रखो था न, इहो व्रत आदि बुख जो न रखो। कहिड़ो व्रत रखो? हाणे पंहिंजे अंदरि जेकी बुराइयूं अथव, जेका विकार अथव न, इन्हनि जा व्रत रखो। कि हाणे खां मां कूड़ न ॻाल्हाईंदमि, कोई कंहिंजे लाइ बि बुरो न सोचंदमि, बुरो न ॻाल्हाईंदमि, मुख सां सुठा शब्द कढंदमि, विकार काम क्रोध लोभ मोह अहंकार खे छॾंदमि। त हिकु ॾींहुं या इन साल जे हिकु महीने न मल्हायो, सदा जे लाइ व्रत रखी छॾो। सदा जे लाइ तव्हां परमात्मा जेको इहो ज्ञान वर्षा थो करे न, सदा जे लाइ तव्हां इहो ज्ञान ॿुधो। त असांजो सावन जो महीनो हिकु महीनो न आहे, साल में हिकु बार न आहे। जॾहिं खां बाबा आयो आहे न तॾहिं खां सावन जो ई समय थो हले। छा? परमात्मा सभिनि आत्माउनि जे मथां ज्ञान वर्षा थो करे, जंहिंसां आत्मायूं शुद्ध पावन थी थियनि, जंहिंसां आत्मायूं जी सर्व मनोकामना पूरी थी वेंदी। ऐं जेका नागनि जी पूजा था करनि, अर्थात असां हिकु ई बार बाबा खे सभु नाग विकार रूपी नाग जी कड़वाहट ॾियूं था कि असां में जेका बि विकार रूपी नाग आहिनि इहे सभु तव्हां वठो, असांखे न खपे। ऐं हर हिकु विकार खे परिवर्तन करो कि अगरि मूंखे क्रोध ईंदो त मूंखे शांत कीअं कीअं रहणो, उहो पंहिंजे पाण खे पढ़ायो। उन समय क्रोध शांत न थींदो। पहिरियों खां ई तव्हां इहो अभ्यास करो। जीअं पढ़ाई एग्ज़ाम ॾींदा आहियूं त एग्ज़ाम वक़्तु हुन समय थोरी कोई पढ़ाई पढ़ंदो आहे। पहिरियों खां ई अभ्यास कंदो आहे न, भई इहो पेपर ईंदो त मां हीअं कंदमि, इहो क्वेश्चन ईंदो त हीअं कंदमि। उहो ई बाबा चए थो पहिरियों खां ई एकांत में वेही करे थोरो पंहिंजे लाइ समय कढो। जीअं हिक ॿिए सां ॻाल्हाइण लाइ समय कढंदा आहियो न,
कि भई मूंखे इहा ॻाल्हि हिनखे ॿुधाइणी आहे, या पंहिंजे परिवार वारनि जे लाइ जेको बि तव्हां समय कढो था। हाणे बाबा चए थो पंहिंजे लाइ समय कढो, पंहिंजे अंदरि जेकी बुरायूं अथव, विकार अथव, इन्हनि खे कढण लाइ पंहिंजे लाइ समय कढो। कि अगरि कोई मूंखे ईअं चईंदो त हुन समय मां हुनजे लाइ बुरो न सोचंदमि। अगरि कोई मूंखे क्रोध ॾिया ईअं करणु कंदो जंहिंसां मूंखे क्रोध ईंदो आहे, त उन समय मां क्रोध न करे छा पंहिंजे मन में सोचंदमि, कीअं पंहिंजे क्रोध खे शांत कंदमि। इन रीति पंहिंजे पाण खे हाणे असांखे पढ़ाइणो आहे। तॾहिं पंहिंजी हर हिकु बुराई आदि खे जॾहिं बि उहा साम्हूं ईंदी, जॾहिं बि उहा समय अचे कि असां क्रोध करूं, लोभ करूं, मोह करूं, अहंकार करूं या विकार जे संकल्प अचनि, त उन समय असां उन्हनि खे सुठे संकल्पनि में बदिले करे उन बुरे संकल्पनि खे शांत करे सघूं। बाबा चए थो लोभ विकार, लोभ अर्थात चाहना, तो हद जी चाहना हूंदी आहे न, हुनखे शुभ चाहना में बदिले छॾियो। मां सदा हर संकल्प बोल कर्म में सदा ही मां सभिनि जी मददगार थी। त इन रीति पंहिंजे पाण खे बदिलणो, अर्थात पंहिंजे विकार रूपी नागनि खे ख़तमु करणु। त बाबा चए थो इहो जेको मां हाणे तव्हांखे अची करे इहो ज्ञान ॾियां थो, ये कोई साधारण ज्ञान न आहे जेको दुनिया में माण्हू शास्त्र आदि पढ़नि था, पाठ आदि पढ़नि था, ओड़ो कुझु बि न आहे। हिते परमात्मा आत्माउनि खे अभ्यास कराईंदो कि कीअं पंहिंजे जीवन में हर दुख भरी, हर शांति भरी, हर परिस्थिति कोई कहिड़ी बि अचे थी, त उन समय तव्हां पंहिंजी स्थिति, आत्मा जी स्थिति कीअं शांत ऐं सुठी रखो, धैर्य वारी रखो। छो जी आत्मा जी स्थिति ॾाढी महत्वपूर्ण हूंदी आहे। अगरि आत्मा जी स्थिति हलचल में ईंदी आहे त हुनजे शरीर में बि हलचलपनो ईंदो, हुनजे शरीर जी बि तबियत आदि ठीकु न रहंदी आहे। शरीर में बीमारी बि आत्मा जी स्थिति जे अनुसार ई बदलदी रहंदी आहे। त आत्मा ई हर हिकु ॻाल्हि ॾिसे थी, ॿुधे थी, कर्म करे थी न। कहिड़ी बि दुख सुख जी ॻाल्हि ईंदी आहे जीवन में, त आत्मा खे ई हुनखे ॾिसणो पवंदो अथसि, आत्मा खे ई सहन करणो पवंदो अथसि। त असांजी आत्मिक स्थिति सदा ई सुठी रहे, उनजे लाइ बाबा असांखे रोज़ रोज़ पढ़ाई थो पढ़ाए। लेकिन हिन पढ़ाई खे सिर्फ़ु अधु घंटो ॿुधी करे न रखो। इन में जेको बि बाबा असांखे ॿुधाए थो हुनजो घड़ी घड़ी अभ्यास करो अंदरि ई अंदरि। सॼो ॾींहुं पाण कर्म करूं था न, आत्मा ई थी करे थी। जॾहिं पाण कर्म करूं था त हुन समय ॾिसो मुंहिंजी आत्मा कीअं हिन शरीर सां कर्म कराए थी। कर्म कंदे समय मुंहिंजी आत्मा में जेको मन आहे हुनजो वीचार कीअं था हलनि, उनजी जेकी बुद्धि अथसि उहा ठीकु रीति कमु करे थी, कर्म संस्कार सुठा अथसि, कंहिंजे लाइ उल्टो सुल्टो त नथी सोचे करे, कर्मेंद्रियूं ठीकु रीति हलनि थियूं। हीअं न असांखे कमु करणो हुन समय असांजी कर्मेंद्रिय चए थी न हाणे त मां थकी वई आहियां, मूंखां कमु नथो हुजे। इन रीति पंहिंजे कर्मेंद्रियनि खे बि पाण खे ठीकु रीति हलाइणो आहे। इनखे चइबो आहे स्व ते राज्य करण वारो। पाण माण्हुनि जे मथां त राज्य करूं था कि तूं ईअं कर, तूं ईअं कर, हुकुम कंदा आहियूं न, हुकुम हलायूं। बसि पाण चयूं ॿार आहे त माउ पीउ सेखारींदा ई सही, लेकिन त बि हुनखां पहिरियों पंहिंजे पाण खे सेखारिणो खपे हर हिकु ॻाल्हि। बाबा चईंदो जॾहिं तव्हांजी मन बुद्धि संस्कार, तव्हांजी सर्व कर्मेंद्री तव्हांजे इशारे ते हलंदी, आत्मा जे इशारे ते, तॾहिं तव्हांजे आसपास जेकी बि आत्माऊं आहिनि न उहे तव्हांजे इशारे ते हलंदियूं। त ॿियनि खे असां इशारे ते हलाए सघूं, पहिरियों असां त पंहिंजे पाण खे ठीकु रीति हलायूं न। पाण छा चईंदा आहियूं मन नथो लॻे, एॾी देरि पाठ करां थी लेकिन मन नथो लॻे। असां पंहिंजे मन खे ई नथा कंट्रोल करे सघूं त ॿारनि खे छा कंट्रोल कंदासीं, पंहिंजे धंधे खे छा हलाईंदासीं, घर खे छा हलाईंदासीं। त पहिरियों पाण पंहिंजे पाण खे कंट्रोल करे रखूं, पंहिंजे पाण खे जीअं मां चाहियां उहो ई मन वीचार करे, उहो ई निर्णय करे, उहो ई कर्मेंद्रियूं हलनि थियूं।
उहे मुंहिंजा संस्कार हुजनि, मुंहिंजा सभु कुझु कंहिंजे हिसाब सां थींदो, परमात्मा जे हिसाब। त बाबा जी श्रीमत जे अनुसार मूंखे हर कर्म करणो आहे, मुंहिंजी हर कर्मेंद्री मन बुद्धि हले, उनखे मूंखे ध्यानु ॾियणो। त पाण पहिरियों पंहिंजे मथां ईअं ध्यानु ॾियणु सिखंदासीं न, पंहिंजे पाण खे हलाइणु सिखी वियो मनुष्य आत्मा, त बाबा चए थो पूरी दुनिया खे बि हलाए सघंदो आहे। अगरि कोई आत्मा पंहिंजे पाण खे हलाइणु सिखी वई, कंहिं कंहिं इंसान में टेक्निक हूंदी आहे न, ॿियनि खे ॾाढो सुठी रीति हलाए सघंदो आहे। छो जो हुन पंहिंजे पाण खे हलाइणु सिखियो अथई न, भई सभिनि जे अंदरि उहो ई मन आहे, उहो ई बुद्धि आहे, उहो ई संस्कार आहे, बसि संस्कारनि जी सूक्ष्म शक्ति आहे। बाक़ी मन जा वीचार, निर्णय शक्ति ऐं संस्कार सभिनि जा अलॻि अलॻि हूंदा आहिनि, लेकिन शक्ति त उहा ई आहे न, सोचण जी, निर्णय करण जी ऐं संस्कार ऐं शरीर सां कर्म कराइण जी। मशीन त उहा ई आहे न, भई मशीन त उहा ई आहे, तव्हांजे अंदरि बि उहा ई आत्मा, हुनजे मथां बि ओड़ी आत्मा आहे, हुनजी आत्मा में बि मन बुद्धि संस्कार अथसि, भले ॿिया हूंदसि, मतिलबु हुनजी सोचण जी शक्ति ॿी तरह कमु कंदी हूंदी, निर्णय शक्ति बि, संस्कार ॿिया, लेकिन मशीन त उहा ई आहे न, बटण त टई उहा ई आहिनि। त बाबा चए थो अगरि असां पंहिंजी हिन मशीन खे हलाइणु सिखी वियासीं, जेके हिन शरीर जे अंदरि जेकी मशीन हले थी, जंहिंजे कारण मुंहिंजो शरीर हले थो, अगरि मां हिनखे हलाइणु सिखियमि त मूंखे सम्झ में अची वेंदो न, पोइ मां ॿियनि खे बि ॾिसंदमि त मूंखे सम्झ में अची वेंदो कि हिन जो मन छा थो सोचे, हिन जी बुद्धि कीअं निर्णय कंदी आहे, हिन जो संस्कार कीअं अथसि, हीअ कीअं पंहिंजे हर कर्मेंद्री खे हलाए थो। त जॾहिं पाण खे ॿियनि जो बि सम्झ में अची वेंदो त पाण उन्हनि खे बि उन अनुसार हलाईंदासीं। त पहिरियों पंहिंजे पाण खे असांखे हलाइणु अचिणो खपे, पोइ असां दुनिया में कंहिंखे बि हलाए सघंदा आहियूं। बाबा ईअं चईंदा, बाबा चईंदो कि इन जीअं चईंदा न कि हीअ सुठी रीति सां हैंडल करे सघंदो आहे, सभु कुझु संभाले सघंदो आहे। कंहिंखे मनुष्य आत्मा में टेक्निक हूंदी आहे कि कोई न कोई कमु सुठी रीति, ऐं सभिनि में हूंदी आहे कुझु न कुझु विशेषता, लेकिन पाण अॼुकल्ह छा था करूं कि हिक ॿिए खे ॾिसी करे, ॾिसो उहो हीअं थो करे न, तूं हीअं थी करे, ॾिसो उहो हीअं थी करे न तूं, अरे हुन में हुनजी विशेषता, हिन में हिनजी विशेषता, पाण खे सभिनि जी विशेषताउनि खे ॾिसी करे उन अनुसार उन मनुष्य आत्मा सां असांखे कमु कढणो आहे। उन अनुसार सां उन मनुष्य आत्मा सां गॾु पंहिंजो जीवन हलायूं त सुठो आहे न। अगरि असां ॿियनि खे ई ॾिसंदा रहंदासीं ऐं हिक ॿिए खे चईंदा रहंदासीं ॾिस उहो हीअं थो करे, तूं बि हीअं कर, तूं हीअं, त जेकी हुन में विशेषता हूंदी उहो त यूज़ नथी अचे न, त उहो पंहिंजो जीवन बि सुठी रीति नथो जी सघे। ॿियो ई जंहिंजे बारे में तव्हां चओ था कि ॾिस उहो हीअं थो करे, ॿियो ई हुनजो मन हुन सां ख़राबु थी वेंदो, मतिलबु कि ॾिसो हिनखे ॾिसी ईअं त पोइ उहो हुन सां बि हुनजो मन हुनजो सुठो न हलंदो, हुन सां बि उहो सुठी रीति न हलंदो। त ईअं न करणो खपे पाण खे। बाबा चए थो जंहिंमें जेकी विशेषता हुजे उन रीति हुनखे हलायो। छो जी हिते सभी मनुष्य आत्मा एक्टर आहिनि न, सभिनि एक्टर जो पंहिंजो पंहिंजो पार्ट हूंदो आहे, पंहिंजो पंहिंजो रोल हूंदो आहे न। पाण छो चऊं कि उहो जीअं रोल थो वॼाए तूं बि हूअं ई वॼाए, अरे हिन जो पार्ट अलॻि आहे, हुन जो पार्ट अलॻि आहे। इन रीति पाण खे हर हिकु ॻाल्हि खे सम्झी करे पाण जीवन हलंदासीं त आपे ई पंहिंजे जीवन में सुख शांती अची वेंदी, मनुष्य आत्मा जो जीवन ख़ुशियुनि वारो थी वेंदो। उहा मनुष्य आत्मा जीअण चाहे थी, पंहिंजे मन में जेकी ॻाल्हि अथसि उन रीति जीअण चाहे थी, जेकी हुनजी विशेषता अथसि, लेकिन तव्हां हुनखे अहिड़ो कमु करण ई नथा ॾियो त उहो जीवन मां बि बोर थी वेंदो आहे न, तंग थी वेंदो आहे। हाणे कोई एक्टर टीवी में कमु हुनखे चयो था, डायरेक्टर चई तूं इहो पार्ट जे लाइ हिन सीरियल में अच, ऐं उहो हुन रीति हुन सीरियल में आयो, मूवी में आयो, हुनखे उहो पार्ट वॼाइण ई नथा ॾियो त तव्हां पोइ हुनखे मज़ो ईंदो? हू त बोर थी वेंदो न। इन रीति पाण बि पाण सां गॾु जेकी बि माण्हू पार्ट वॼाइनि था, जेका बि तव्हांजा धीउ अथव, ॿार अथव, जेका बि आहिनि घर में, उन्हनि जी विशेषता ॾिसो कि हिननि में छा सुठी चीज़ आहे ऐं उन रीति हुननि खे हुन कार्य में लॻाइणो। पोइ उहो जॾहिं विशेषता पाण हुनखे करणु ॾींदासीं न कि हा तूं भले ईअं कर,
पोइ आपे ई उहो ॿियूं चीजूं बि कंदो जेकी असां जीवन जे लाइ ज़रूरी हूंदी आहे। सम्झो की पढ़ाई त ज़रूरी आहे न, लेकिन कंहिंखे पढ़ाई में मन नथो लॻे, हुनखे खेल कूद में थो मन लॻे, त तव्हां हुनखे खेल कूद जे लाइ पूरी छुट्टी ॾियो, उहो पाण ई हुन थोरो सो पढ़ाई बि कंदो। और पाण चऊं की न तूं खेल न खेॾ, सिर्फ़ु पढ़ाई कंदे, त न त हुनजो पढ़ाई में मन लॻंदो, हुन पाण हुनखे खेॾण सां बि खेॾण बि नथा ॾियूं त ॿई कम न थी विया न। तंहिंखां अगरि हुनखे खेॾण में मन अथसि त खेॾणु ॾियोसि, पोइ आपे ई उहो ॾिस पढ़ाई बि कंदो। इन रीति पाण खे हर हिक सां कमु कढणो आहे, हर हिक सां पाठ विझाइणो। अच्छा मीठी मीठी सिकील जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे सुठा संकल्प रूपी बीज द्वारा सुठो फल प्राप्त करण वारा सिद्धि स्वरूप ठहो। सिद्धि स्वरूप आत्मा जो हर संकल्प पंहिंजे लाइ या ॿियनि जे लाइ सिद्ध थींदो आहे, त हर कर्म में सिद्धि प्राप्त थींदी आहे। सिद्धि स्वरूप आत्मा जो ॻाल्हाईंदी आहे उहो सच थी वेंदो आहे। इन करे चईंदा आहिनि न इहो त हिनजे मुख सां त जेकी ॻाल्हि निकिरंदी आहे उहा सच थी वेंदी आहे। सिद्धि स्वरूप आत्माउनि जो हर संकल्प बोल कर्म सिद्ध थियण वारो आहे, व्यर्थ न वेंदो आहे। बाबा चईंदा आहिनि ईअं छो थींदो आहे? छो जी जेकी बि सिद्धि स्वरूप आत्मा आहे न, उन्हनि जे संकल्पनि में ॾाढी दृढ़ता थींदी आहे कि न इहो थींदो ई सही, ऐं संकल्पनि में बि दृढ़ता थींदी आहे, ऐं उहो हुन रीति उनजे बारे में सोचंदो बि आहे। ईअं न बसि हुन मुंहं सां चई छॾे ईअं थींदो, लेकिन हुनजे मन में जेको बि हुन सोचियो अथई या मुख सां ॻाल्हाई या कर्म हू करे थो, उनजे लाइ उनखे अटेंशन बि रहंदो अथसि कि हा जेको मां ईअं चयो कि इहो थियणो आहे त इहो कहिड़े रीति थींदो, त हुनजो मन हुनजे वीचारनि में बि हलंदो रहंदो ऐं हुनखे पको विश्वास हूंदो अथसि। दुनिया में त माण्हू रिधी सिधी उहो त ग़लति वे सां कंदा आहिनि न, लेकिन हिते बाबा चए थो तव्हांजे मन में एतिरी शक्ति हुजणी खपे, एतिरी दृढ़ता हुजणी खपे, ऐं तव्हांखे एतिरो अटेंशन हुजणो खपे कि हा इहो कमु त थियणो ई आहे। कीअं थियणो आहे, कॾहिं थियणो आहे, इन जे बारे में बि तव्हांजो मन सुठी रीति वीचार करे ऐं हुन रीति ई बुद्धि बि कार्य करे ऐं पंहिंजा बोल ऐं कर्म बि हुन रीति थियनि त पंहिंजो हर संकल्प सिद्ध थींदो। स्लोगन आहे दुख जी लहर सां मुक्त थियणो अथव त कर्म कंदे बाप सां गॾु कर्म करो। भई जीवन में दुख अचे थो न, अगरि बाबा असांखे छो थो चए हर घड़ी मूंसां गॾु रहो, छो जी पंहिंजो जेको बि हिसाब किताब उहो कॾहिं बि कहिड़े बि रूप में पाण चुकतो करण लाइ तयारु हुजणा खपनि। त हुनजे लाइ अगरि पंहिंजो कोई दुख जो हाणे कंहिंखे असां दुख ॾिनो, अगरि उहो ई असांजो हिसाब किताब हाणे अचिणो आहे, उहो साम्हूं वारो असांखे हुन रीति दुख ॾियणु अचे थो, लेकिन असां बाबा जी यादि में हूंदासीं त छा थी वेंदो, उहो असांखे दुख ॾींदो, लेकिन असांखे हुन दुख जो प्रभाव न थींदो। छो जी मां कंहिंसां गॾु आहियां, परमात्मा सां गॾु। त बाबा चए थो हाणे जो समय जेको हले थो न, इहे सभिनि आत्माउनि जे हिसाब किताब चुकतो करण जो समय थो हले। छो जी हाणे सभिनि खे हिसाब किताब चुकतो करे परम धाम में वञिणो आहे, पोइ पाण खे सत्युग में अचिणो आहे। त हुन खां पहिरियों पाण सभिनि खे पंहिंजो पंहिंजो हिसाब किताब चुकतो करिणो आहे न। त बाबा चए थो हिकु त तव्हां दुखी थी करे पंहिंजो हिसाब किताब चुकतो करो, भई मां जेके दुख ॾिनो उहो मूंखे हुन रीति ॾे। ॿियो तरीक़ो आहे कि तव्हां हर घड़ी बाबा खे यादि कंदा रहो, ऐं कहिड़े बि घड़ी तव्हांजो हिसाब किताब चुकतो करण जो समय अची वियो, कोई तव्हांखे दुख ॾियणु अचे, लेकिन बाबा तव्हां बाबा जी यादि में हूंदव या बाबा जो कोई गीत ॿुधंदा रहंदव या बाबा जी कोई ॻाल्हि तव्हांजे मन में हूंदव, त उहो आत्मा तव्हांखे दुख ॾींदी बि, लेकिन असांखे हुनजो प्रभाव न पवंदो, असां दुखी न थींदासीं। छा ओम